लतीफ़ जी सिंध जी पौरहत असांजो सींगार नूनारी असां बार बार चऊं था अज 24 ॾींहुं आहे असीं एहतजाज कयूं था ऐं हिकिड़ो ई मुतालबो आहे त सींगार नूनारी खे आज़ाद कयो। सींगार नूनारी में तमामु बहितरीन खूबियूं आहिनि। हुन असांखे हिननि सभिनी अदिन खे हुन अॻिते आंदो त बाबा पंहिंजा हक़ कीअं वठिबा आहिनि, कीअं ॻाल्हाइबो आहे ऐं ईअं सम्झो सींगार नूनारी असांजो उस्ताद आहे। भली हू मूंखां नंढो आहे पर हू मुंहिंजो उस्ताद आहे। उन में जेके खूबियूं आहिनि उहे मां शेर चवां थी, उहे सभु उन में आहिनि। प्यार विरहाइण ॾोह जे आहे ॾोह कबो, सूंहं ते ॻाइण ॾोह जे आहे ॾोह कबो। इहा ॻाल्हि था सभ जे साम्हूं साफ़ चऊं, सच ॻाल्हाइण ॾोह जे आहे ॾोह कबो। त सींगार सच ॻाल्हायो आहे ऐं उन सच जे ई करे उनखे ॾोही सम्झियो वियो आहे ऐं उनखे खंभे घुम कयो वियो आहे। जॾहिं राति उन जी अमड़ जी अखियुनि मां लुड़क निकिता त आसमान बि लर्ज़िश में अची वियो हूंदो। हीअ अमड़ जेका मुंहिंजी सिंध आहे न, इहा बि धुॾी वई हूंदी, पर तव्हांखे को अहसासु न थियो। हुक्मरानो तव्हांखे को अहसासु न थियो जो तव्हां हिन महिल ताईं असांखे सींगार नूनारी आज़ाद करे न ॾिनो आहे। असां केतिरो चऊं था त बाबा तव्हां असांखे घर न ॾी वञो, तव्हां उनखे अदालत में ज़ाहिर कयो, तव्हां उनखे कंहिं थाणे ते ज़ाहिर कयो, या पंहिंजी अमड़ सां या भेण सां या घरवारी सां उनखे ॻाल्हायो। असांजो इहो मुतालबो आहे। असां कॾहिं था चऊं त बाबा तव्हां असांखे घर पहुचाए वञो, तव्हां भली हुनखे कोर्ट में पेश कयो। अगरि जे हू ॾोही आहे तव्हां उनखे सज़ा ॾियो, पर ज़ाहिर त कयो न। ऐं केरु न चाहींदो त मुंहिंजी सिंध धरती जेका आहे उहा सरसब्ज़ हुजे। हिन महिल हारी केतिरो परेशान आहे, पाणी न आहे। सींगार उन लाइ ॻाल्हायो, क़ौम परस्त उन लाइ ॻाल्हाइनि था, उन जे लाइ हो खमिजी वञनि था। केरु न चाहींदो मूंखे नेण निहारण ताईं सारी सिंधड़ी साई घुरिजे, मूंखे नेण निहारण ताईं सारी सिंधड़ी साई घुरिजे। गैर जी गहरी साज़िश आहे सुञे सेहरा सिंधू बणिजे। त असां ईअं चवंदासीं न त असांजी अमड़ ख़ुशि त सम्झो असां ख़ुशि, छो त जेका हीअ धरती आहे उहा असांजी अमड़ ई आहे। इहा ख़ुशि त असां ख़ुशि। महिरबानी करे पे उन जी अमड़ जी आहुनि खे ॿुधी करे तव्हां सींगार नूनारी खे आज़ाद कयो ऐं उनखे अदालत में पेश कयो। बसि असांजो इहो ई मुतालबो आहे जेको असां 24 ॾींहंनि खां चवंदा था अचूं। असांजी सिंध में त न्याणियुनि जी वॾी इज़त हूंदी आहे। हिकिड़ी न्याणी अगरि जे काॾे वेंदी आहे त उनखे खून माफ़ कया वेंदा आहिनि, पर हिते त असां 100 जी तइदाद में आहियूं, पर तव्हांखे को अहसासु न आहे। छा तव्हां हिन सिंध सां तालुक़ु नथा रखो? छा तव्हां हिन सिंध जा रहाकू न आहियो? जेके हुक्मरान आहिनि उहे हिन सिंध जा न आहिनि, उहे हिन अमड़ मां पैदा न आहिनि थियल। पोइ तव्हां वटि इहो अहसासु, तव्हां वटि इहा इज़त छो न आहे त न्याणियुनि जी केतिरी इज़त हूंदी आहे, उन अमड़ जी केतिरी इज़त हूंदी आहे। उन अमड़ जे लुड़कनि खे ॾिसी करे महिरबानी करे सींगार असांखे आज़ाद करे ॾियो ऐं उनखे अदालत में पेश कयो। फलक लुॾे थो ज़मी धुॾे थी, फलक लुॾे थो ज़मी धुॾे थी, ॾिसूं था ॿेड़ी इझा ॿुॾे थी, ॿुॾी तरनि था तरी तगनि था। उहे असां मां असांजा खोड़ सारा होशूं हेमूं पैदा थिया आहिनि, पैदा थियनि था। ही अमड़ियूं जेके आहिनि उहे होशूं हेमूं पैदा कनि थियूं। सींगार बि असांजो होशूं ऐं हेमूं आहे, दोदो आहे ऐं उहो बि असांजो बहादुर कारकुन आहे ऐं उहो असांजी सघ आहे। मां अॻ में बि चई चुकी आहियां त सींगार असांजी सघ आहे, असांजी ताक़त आहे। सो सींगार असांखे आज़ादु ॾियो ऐं उनखे तव्हां अदालत में पेश कयो। सिंपल, महिरबानी।